मंठा चाचा के खड़ी हुई है सही हुआ चल लायो तक के मारी ना 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 Agung sangat. Hah? Muncul syaitan tu kecil dah tu na. Betul mari tu mas. itu kan cinta anak jadi dulu ना mana चाचा मेरा संभाल अच्छा जी जदला pada पैर पकता के जाए जो मस्त मस्त यो शेर दिल बालाज खान जी बुल्ले ते चढ़वा बकरी जी चले जिया बालाज खान जी आरो यो शेर दिल बाकारे अस्सलाम वालेकुम दोस्तों पापनगर जी धमाकेदार अपडेट संग हाज़िर थी चुका हूँ। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आए तो सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कयो दोस्तों। बिना देर वञूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदो वञा त मंठार जेको आहे त शेरदिल जे चाचे खे अगवा करे खाइण जी कोशिशि कई दोस्तों। ऐं बर वक़्तु जेको आहे त शेरदिल जा माण्हू जेको इतला ॾियनि था दोस्तों। ऐं शेरदिल जेको पंहिंजे चाचे खे बर वक़्तु जेको मंठार जे चंबे मां छॾाए थो ऐं ॾंद चक थिए थी दोस्तों। मंठार ऐं शेरदिल जे विच में फायरिंग थी दोस्तों। ऐं उन खां बाद में जॾहिं मंठार जेको आहे त मायूस थी ऐं जेको ख़ाली हथे बालाज खान वटि पहुचे थो त बालाज खान जूं मयारूं संदसि जेको आहे त कंधु हेठि झुकाए थी विझनि। ऐं बालाज खान उनखे मेणा थो ॾिए दोस्तों त तूं हाणे मंठार कंहिं बि कम जो न ई रहियो, तुंहिंजे ॿाहुनि में उहो ॿल न ई रहियो जेको अॻु में हूंदो हुयो। ऐं तूं कॾहिं बि वेंदो हुए हितां कंहिंजो सिर खणण जे लाइ चई वेंदो हुए त उनजो सिर जेको आहे त हथ में खणी ईंदो हुए, पर हाणे तो में उहा ताक़त ऐं कुवत न आहे रही। तंहिं मंठार चयो त हीउ जेको इत्तेफ़ाक़ थी वियो जो मुंहिंजे हथनि खां शेरदिल बची निकिरी वियो, पर हाणे ईअं कॾहिं बि कोन थींदो। हाणे शेरदिल जे सिर सां गॾु जेको आहे न मल्हार जो ऐं रावल जो सिर बि तव्हांखे हाणे ॾींदुसि, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हां मयारनि जो। ॿिए पासे दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त शेरदिल बि पंहिंजे चाचे सां ॾंद चक ॾिना त तूं सदाईं मूंखे रोकींदो ईंदो हुए त तूं माना बालाज खान सां वेसागाती न कर। बालाज खान जेको आहे त वॾेरो आहे हुन सां हथु अटकाईंदे त हू तोखे नुक़सानु पहुचाईंदो। तंहिं बावजूद बि जेको आहे त मां हुननि खे नुक़सानु ॾियण जी कोशिशि न पियो कयां त बि तोखे माना अगवा करे खणी वेंदा हुते अलाए छा तोसां असरु कंदा। तूं अञा बि मूंखे झलींदो त मां जेको आहे त बालाज खान जहिड़े ज़ालिम खे नुक़सानु न ॾियां, त हिन में तुंहिंजी ग़लती आहे। तुंहिंजे हथनि ॿधण जे करे जेको आहे त अञा बालाज खान जहिड़ो आहे, न त कॾो को बालाज खान जी हस्ती मस्ती मां मिटाए चुको हुजां। जी दोस्तों त हीअ हुई असांजी अपडेट। वधीक अपडेटूं ॿुधण ऐं ॾिसण लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे दोस्तों। वरी मिलंदासीं कंहिं न्यू वीडियो जी अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़।